अस्सलाम वालेकुम। अच्छा हाणे ए पावर 6 माइनस बी पावर 6 डिवाइडेड बाय ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर। ठीक आहे। हाणे हिन में स्टूडेंट खे सम्झण में प्रॉब्लम थिए पियो। हाणे पहिरियों स्टेप आसान हो, इहो सभिनी खे सम्झ में आयो आहे। ॿिए ऐं टे स्टेप में प्रॉब्लम थिए पई, उहो मां तव्हांखे थोरो हाणे ॿिए तरीक़े सां सेखारियां थो। ॾिसो, तव्हां ख़बर आहे त सिर्फ़ु पहिरियों जेको पहिरीं रक़म हूंदी आहे उहा पूरी करणी हूंदी आहे। असांखे बीहारणो आहे ए पावर 6, ए पावर 2 आहे, इन जो मतिलबु आहे छा खुटल आहे, ए पावर 4 खुटल आहे। सो असां ए पावर 4 मल्टीप्लाए कंदासीं। ठीकु आहे। हाणे जेकी बि मल्टीप्लिकेशन हूंदी उहा हिन पासे ॾों मां तव्हांखे अलॻि सां ॾिंगी में रखी करे ॾेखारींदुमि। हाणे हिन जो मतिलबु इहो आहे त ए पावर 4 ए स्क्वायर सां बि मल्टीप्लाए थींदो ऐं माइनस जे बी स्क्वायर सां बि मल्टीप्लाए थींदो। मां हिन खे हीअं ॾिंगी में रखां थो पियो, ए पावर 4। हाणे ॾिंगी जो मतिलबु हूंदो आहे मल्टीप्लिकेशन। ठीकु आहे। अंदरि छा रखंदासीं, ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर। ठीकु आहे। हीअं ज़रब तव्हांखे शायदि आसान लॻंदी त पहिरियों ए पावर 4 जेको आहे उहो पहिरीं रक़म सां वरी ॿी रक़म सां मल्टीप्लाए थींदो। पहिरियों हिन सां जॾहिं मल्टीप्लाए थींदो त छा ईंदो जवाबु, ए पावर 6 ईंदो। ठीकु आहे। हाणे वरी ॿी रक़म सां मल्टीप्लाए थींदो त छा ईंदो, तव्हांखे ख़बर आहे प्लस इंटू माइनस, निशानी सां ज़रब थींदी आहे माइनस, छा अची वेंदो ए पावर 4 बी स्क्वायर। छाजे करे, हाणे हे रक़म न आहे, हाणे हीअ रक़म आहे, हिन में ए आहे न, ए मिसाल हुजे हा त ए जो पावर जोड़ थी वञे पाण में, ए जो पावर वधी वञे हा। ए जो पावर सिंपल 4 ई बीहंदो ऐं बी जो पावर स्क्वायर ई बीहंदो। ठीकु आहे। जेकॾहिं मिसाल था वठूं एक्स स्क्वायर ज़रबिया बी पावर 4 मल्टीप्लाए, ॾिसो ॿिन्हिनि जो बेस डिफरेंट आहे, इन करे इन जो जवाबु छा ईंदो, एक्स स्क्वायर बी पावर 4। जेकॾहिं हिते हिन सां गॾु एक्स अटैच थियल हुजे हा त पोइ बी जो पावर त सेम 4 ई रहे हा, पर एक्स जो पावर छा थी वञे हा, हिकु हे ऐं ॿ हे, टोटल 3 पावर थी वञे हा, यानी एक्स जो पावर वधी वञे हा। पर छो जो करे न एक्स हेॾे आहे न वरी बी हेॾे आहे, सो इन्हनि जो सेम पावर रहंदो, हिननि खे गॾु में रखंदासीं। गॾु जो मतिलबु मल्टीप्लाए। हिते बि असां ईअं कयो आहे। हाणे ॾिसो, हे जवाबु आयो आहे, मां सिंपली हे जवाबु खणी करे हेॾे रखंदुमि, यानी कि ज़रब मां हिते अलॻि सां तव्हांखे सॉल्व करे ॾेखारियां थो। हाणे हिन जो जवाबु छा अची वियो, ए पावर 6 ऐं माइनस जो ए स्क्वायर बी पावर ए पावर 4 ऐं बी स्क्वायर, ए जे मथां पावर 4 आहे। ठीकु आहे। हाणे जीअं हिन जी हे जेका हुई हिन सां मल्टीप्लाए करे मां उनजो जवाबु सिर्फ़ु हिते लिखियो आहे, मल्टीप्लिकेशन हेॾे कईसीं। हाणे तव्हांखे ख़बर आहे हेठनि दर्जनि जूं निशानियूं चेंज थींदियूं आहिनि, हे माइनस थी वेंदो ऐं हे प्लस थी वेंदो। हाणे ए पावर 6 अॻियां कुझु न अथसि, माना प्लस जो आहे, हे प्लस जो ए पावर 6, सॉरी हे ए पावर 6 ईंदो, हे ए पावर 6 माइनस जो हे पाण में कटिजी वेंदा। हाणे जेके ॿ रक़मां बचियूं आहिनि इहे डिफरेंट आहिनि, इहे हिक ॿिए सां तव्हांखे ख़बर आहे जोड़ कट तॾहिं थींदी आहे जॾहिं बेस ऐं पावर सेम हुजे। सो हिते बी पावर 6 आहे, हिते ए पावर 4 बी पावर 6 आहे, बी पावर 2 आहे, यानी कि बी स्क्वायर आहे, यानी कि बेस हिननि जो डिफरेंट आहे। सो इन करे हे जोड़ कट न थींदा त हाणे असांखे वापसि रखूं था पिया। हाणे असांजी मर्ज़ी आहे अॻ में हे रखूं या हे रखूं। बहितर इहो आहे अॻ में हे रखंदुमि, छो जो हिते ए मुंड में आहे न, हिन में बि ए मुंड में रखंदासीं त असांखे ए सां जेको आहे काउंटर करण में या हिक जेतिरी करण में सवलाई थींदी। सो हाणे जेको बची पियो आहे उहो रखंदासीं, छा रखंदासीं, ए पावर 4 बी स्क्वायर। इहा हिकिड़ी रक़म आहे, मल्टीप्लिकेशन वारी हिकिड़ी रक़म हूंदी आहे। मिसाल तव्हां को चए ए पावर 4 मल्टीप्लाइड बाय बी स्क्वायर मल्टीप्लाइड बाय सी स्क्वायर प्लस एक्स स्क्वायर। हे घणियूं रक़मूं आहिनि त हे बेसिकली 2 रक़मूं आहिनि, छो जो हे सॼी हिकिड़ी रक़म आहे। हे मल्टीप्लाए थी वञी करे थी वेंदो ए पावर 4 बी स्क्वायर सी स्क्वायर प्लस एक्स स्क्वायर। हाणे हिकिड़ी रक़म हीअ आहे ऐं ॿी रक़म हीअ आहे। ठीकु आहे। सो हे तव्हांखे अलॻि अलॻि रक़म न, जेका जोड़ ऐं कट हूंदी आहे उहा रक़मुनि खे अलॻि कंदी आहे। हाणे हिन में ॾिसो 2 रक़मूं आहिनि, यानी कि हीअ सॼी हिकिड़ी रक़म आहे ऐं हीअ सॼी ॿी रक़म आहे, छो जो हे ॿई पाण में मल्टीप्लिकेशन में आहिनि। ठीकु आहे। सो हाणे हीअ हिकिड़ी रक़म अची वई। हाणे ॿी रक़म रखंदासीं माइनस जो बी पावर 6। हाणे अगेन असांखे अहिड़ो अदद रखिणो आहे, या ईअं खणी चऊं पहिरीं रक़म सां भेट करे पूरी करणी आहे। हाणे असां ॾिसंदासीं कहिड़ी शइ खुटल आहे। पहिरीं रक़म में ए जो पावर 2 त आहे, इन मतिलबु आहे बाक़ी ए जो पावर 2 खुटल आहे, पर उहो छा जो प्लस जो ए पावर 2 खुटल आहे। ॿियो छा खुटल आहे, ॿियो बी स्क्वायर खुटल आहे। सो असां हिते बी स्क्वायर रखंदासीं। ठीकु आहे। हाणे जॾहिं मां मल्टीप्लाए कंदुमि त ए स्क्वायर बी स्क्वायर मल्टीप्लाए थींदो हिन सॼे सां। हाणे इनखे मां तव्हांखे हिते रफ़्त करे ॾेखारियां थो पियो त कीअं थींदो। हे थींदो ए स्क्वायर बी स्क्वायर, ॿाहिरों ॾिंगी इन करे ॾियूं था त जीअं अंदरि ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर, उहो हिन सां ॿिन्हिनि सां मल्टीप्लाए थिए। 2 रक़मूं आहिनि न। हाणे पहिरीं रक़म सां मल्टीप्लाए कंदासीं, जॾहिं हे हिन सां मल्टीप्लाए थींदो। हाणे इनखे फर्दर मां तव्हांखे अलॻि करे ॾेखारियां थो, ए स्क्वायर ज़रबिया ए स्क्वायर बी स्क्वायर। त हाणे 2 रक़मूं पाण में मल्टीप्लाए थियनि थियूं पयूं त छा थी वेंदो, ए पावर 4 बी स्क्वायर, ए पावर 4 बी स्क्वायर। इन जो मतिलबु आहे जॾहिं हिननि खे मल्टीप्लाए कंदासीं त ॾिसो ए त ॿिन्हिनि में आहे, सो ए जो पावर ए जे मथां गॾु थी वेंदो, ए जो पावर 4 थी वेंदो, ऐं बी हिन सां हिते हिन रक़म में न आहे, हिन में आहे हिन में न आहे, सो हे बी स्क्वायर सेम अची वेंदो। ठीकु आहे। हाणे पहिरीं रक़म सां थी वई मल्टीप्लिकेशन। हाणे वरी ॿी रक़म सां मल्टीप्लाए करणी आहे। हिन में तव्हां ॾिसी सघो था पिया, जीअं हिन में हुयो हिन में ए जी मल्टीप्लिकेशन थी आहे, ए जो पावर त वधी वियो, बी न हुयो। हिन में वरी उबतो कमु, हाणे हिन में बी जो पावर आहे, यानी कि
हे जेके ॿ रक़म मल्टीप्लाई थियनि थियूं इन में बी 2 दफ़ा आहे, सो बी जो पावर वधी वेंदो। कीअं? 2 पावर हे ऐं 2 पावर हे। पहिरियों ए जो कयूं था, ए हेॾे कान्हे, सो प्लस इंटू माइनस माइनस ऐं ए स्क्वायर सेम अची वेंदो। बी जो पावर घणो थी वेंदो? बी जो पावर 4 थी वेंदो। ठीकु आहे। हाणे कटे सटे जॾहिं असां ए स्क्वायर बी स्क्वायर हिननि ॿिन्हिनि सां मल्टीप्लाई कयोसीं त असांजो जवाबु हे आयो। हाणे अचो त हिनखे रखूं था ए पावर 4 बी स्क्वायर ऐं माइनस जो ए स्क्वायर बी पावर 4। अगेन तव्हांजी छा थींदी? पहिरीं रक़म कटिजी वेंदी। हे माइनस करे छॾंदव त हिनखे प्लस करे छॾंदव। ठीकु आहे। निशानियूं चेंज थी वेंदियूं आहिनि। ईअं न त सभिनि खे माइनस करिणो आहे। हे प्लस जो हुयो न, निशानी काई न अथसि त माइनस जो थी वियो। हे वरी माइनस जो हुयो प्लस जो। हाणे ए पावर 4 बी स्क्वायर ॾिसो प्लस जो आहे ऐं ए पावर 4 बी स्क्वायर माइनस जो, हे पाण में कटिजी वेंदा। हाणे अगेन वरी ॿ जेके रक़म बचियूं आहिनि इहे ॿई हिक ॿिए खां बिल्कुलु डिफरेंट आहिनि, इन करे इहे पाण में जोड़ कट न थींदियूं। हाणे कहिड़ी अॻ में रखूं? ज़ाहिरी ॻाल्हि आहे ए वारी अॻ में रखंदासीं, छो जो हिन में ए मुंड में आहे त जीअं असांखे जोड़ कट करण में सवलाई थिए। छा थी वेंदो? ए स्क्वायर बी पावर 4 हिकु रक़म इहा ऐं माइनस जो बी स्क्वायर हे ॿी रक़म, सॉरी बी पावर 6 हे ॿी रक़म। हाणे अगेन वरी असांखे पहिरीं रक़म खे पहिरीं रक़म सां भेट करणी आहे। जेको ए स्क्वायर आहे असां ॾिसंदासीं ए स्क्वायर पूरो आहे। पहिरीं रक़म में हिते छा आहे? ए स्क्वायर बी पावर 4 आहे, यानी पहिरीं रक़म त पई आहे असांजी, ए स्क्वायर पियो आहे, सिर्फ़ु बी पावर 4 खुटल आहे। छा जो? प्लस जो। सो असां प्लस जो बी पावर 4 मल्टीप्लाई कंदासीं। हाणे अचो बी पावर 4 खे अगेन वरी हिते मां तव्हांखे मल्टीप्लिकेशन करे ॾेखारियां। बी पावर 4 मल्टीप्लाइड बाय ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर, छो जो हे घण रक़मियूं आहिनि न, या 2 रक़मियूं आहिनि। ठीकु आहे। सो ॿिन्हिनि सां मल्टीप्लाई थींदो। पहिरियों जॾहिं हिन सां मल्टीप्लाई थींदो त ॾिसो हे ए पावर स्क्वायर हे बी पावर 4, ॿिन्हिनि में न हेॾे ए आहे न वरी हेॾे बी आहे जो हिननि जो पावर वधे। सो हे ॿई पाण में जॾहिं ज़रब थी वेंदा छा थी वेंदो? ए स्क्वायर बी पावर 4। ठीकु आहे। हाणे अचो हिते प्लस इंटू माइनस, हाणे हे पहिरीं रक़म सां थी वई। हाणे वरी हे बी पावर 4 हिन ॿी रक़म सां मल्टीप्लाई थींदो, प्लस इंटू माइनस माइनस। हाणे ॿई छो जो करे बेस सेम आहिनि, इन करे पावर एड थी वेंदो। बी पावर घणो थी वेंदो? 6। कटे सटे छा जवाबु आयो? ए स्क्वायर बी पावर 4, हे ए स्क्वायर बी पावर 4 ऐं ॿी रक़म में छा जवाबु आयो आहे? बी जे मथां पावर 6, पर छा जो? प्लस जो। प्लस इंटू माइनस, सॉरी माइनस थींदो न, हे प्लस इंटू माइनस माइनस, बी जो पावर घणो थी वेंदो? बी पावर 6 थी वेंदो। सॉरी हे माइनस जो बी पावर 6। हाणे निशानी चेंज कंदासीं। हे प्लस जो आहे माइनस जो थी वेंदो, हे बि माइनस जो आहे हे प्लस जो थी वेंदो। हे ॿई पाण में कटिजी वेंदा। हे ॾिसो हे प्लस माइनस जो बी पावर 6, हे प्लस जो बी पावर 6 कटिजी वेंदा, पाछी 0 बची। हाणे असांजो जवाबु जेको आहे उहो हे आहे। ठीकु आहे। असांजो जवाबु छा आहे? उहो हे आहे। हाणे इनखे चेक करण जो वरी तरीक़ो छा हूंदो आहे? इहो तव्हांखे मां क्लास वर्क ॾियां थो, तव्हां करे ॾेखारियो। जॾहिं बि जेको जवाबु ईंदो आहे, मिसाल वठूं था, तव्हांखे हितां ई मां नंढड़े एग्ज़ाम्पल में ॾियां। मिसाल 12 वंडिया 3, 3 जो खोड़ो हिन ते घणा दफ़ा वेंदो? 4 दफ़ा। हाणे असां चेक कयूं त जेकॾहिं असांजो जवाबु सही आहे न, जेको जवाबु हूंदो आहे इनखे वंडीदड़ सां ज़रब कबो आहे। हे ॿई पाण में ज़रब कंदो, जेकॾहिं हे अंदरियों जवाबु अचे त माना सही आहे। हाणे हिते बि असां ईअं कंदासीं, हिन रक़म खे हिन रक़म सां, यानी हे असांजो आंसर आहे न। कहिड़ो आंसर आहे? ए पावर 4 ए स्क्वायर बी स्क्वायर प्लस बी पावर 4। हाणे इहो असांजो आंसर आहे। ऐं वंडीदड़ कहिड़ो आहे? ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर। हिननि ॿिन्हिनि खे पाण में तव्हां मल्टीप्लाई कयो।